नाज़रीन मोहब्बत विसाल दर्द है विछोड़न की तर्जुमानी कंदड़ शायर अहमद फराज जी अज 12वीं वरसी मल्हाई पी वञे। तफ़सील हिन रिपोर्ट में। छोड़ के जाने अहमद फराज 12 जनवरी 1931 ईस्वी ते कोहाड़ में पैदा थियो। संदसि असुल नालो सैयद अहमद शाह। अहमद फराज उर्दू ऐं फारसी में MA जी डिग्री हासिल कई। एडवर्ड कॉलेज पिशावर में तालीम दौरान हुन रेडियो पाकिस्तान लाइ फ्यूचर लिखण पिण शुरू किया। अहमद फराज गज़ल ऐं नज़्म जो तमाम वॾो शाइर हो। हुन शाइरी जे उन ॿिन्ही सिन्फ़ुनि में जदीद रंग भरियो। अब के हम बिछड़े तो शायद कभी ख्वाबों में मिले, जिस तरह सूखे हुए फूल किताबों में मिले, अब के हम बिछड़े। इन वक्त ताईं संदसि शायरी जा केतिराई मजमूआ शाया थी चुका आहिनि। BA में संदसि पहिरियों शायरी जो मजमूओ तन्हा तन्हा शाया थियो। MA करण खां पोइ हू रेडियो पाकिस्तान खां धार थी वियो ऐं यूनिवर्सिटी में लेक्चरर तौरु नौकरी शुरू कई। यूनिवर्सिटी जी नौकरी दौरान संदसि शायरी जो ॿियो मजमूओ दर्द आशूब शाया थियो, जंहिंखे राइटर गिल्ड पारां आदमजी अवार्ड ॾिनो वियो। यूनिवर्सिटी जी नौकरी खां पोइ हुनखे 1976 ईस्वी में एकेडमी अदबियात जो पहिरियों सरबराह मुक़ररु कयो वियो, जंहिंखां पोइ जनरल ज़ाज दौर में खेसि मजबूरन जलावतनी अख्तियार करणी पई। सुना है बोले तो बातों से फूल झड़ते हैं, ये बात है तो चलो बात करके देखते हैं। सुना है रात उसे चांद तकता रहता है, सितारे बामे फलक से उतर के देखते हैं। 1999 खां 1990 ताईं एकेडमी अदबियात जो चेयरमैन, 1991 खां 1993 ताईं लोक विरसा ऐं 1993 खां 2006 ईस्वी ताईं नेशनल बुक फाउंडेशन जो सरबराह रहियो। अहमद फराज जी शायरी जो अंग्रेज़ी, फ्रांसीसी, हिंदी, रूसी, युगोस्लावी, जर्मन ऐं पंजाबी ॿोलियुनि में पिणु तर्जुमो कयो वियो। अहमद फराज खे संदसि तख़लीक़ी पोरे जी मंता तौरु 1966 ईस्वी में आदमजी अदबी अवार्ड ऐं 1990 में अब्बासीन अवार्ड ॾिनो वियो। 1988 में खेसि भारत में फराग गोरखपुरी अवार्ड सां पिणु नवाज़ियो वियो।